हाँ साईं जी जुड़ियो तुंहिंजो जीउ मिठो खीर पे हिकिड़ो ग़रीब माण्हू हो शख़्स हो उनखे ग़रीबत तंग कयो दा हा ना निसार साईं हा साईं पोइ छा थियो उन चयो त अदा परते त थी जानी भा अब कहिड़ो हा थिया न हीअ मड़ो हा साईं थोड़ो साइड में अदा छा थियो हुन चयो त मूंखे ग़रीबत तंग कयो आहे घर वारीअ बि क्रोध आहे फाहो तो ई भला हल हा अदा कहिड़ो कमु थियो हिन रसो बि खयो वञी लहे ते चढ़ियो लहे ते चढ़ी ॾार में पियो ॿधे ॾार में ॿधी पंहिंजे कंध में विधाई अछे ॾाड़ीअ सां हिकिड़ो ओढ़ो बीठो आहे उन चयसि छा थो करी हो चए फाहो थो ॿधां चई छो चई ग़रीबत तंग कयो आहे चई लही आ हेठि कढियो रसो हा साईं लही आ हेठि लही आयो चई हाणे चई इन वण जे हेठों खोटड़ो ॾे जेका बि शइ निकिरे नी उनजो बूथ घर में अंदरि वञी खोलजां पोइ जेका उन मंझां शइ निकिरे उहो चवंदो तोखे त मूंखे कमु ॾस पोइ कमु ॾसजांसि कमु न ॾसीस कंधो भञंदी हल ठीकु हाणे हुनजो खोटड़ो ॾिनो त मटु आहे मटु खणी खयईं मथे ते अचे संदे घर में अंदरि वेही खोलियईं त हुन मां जिन निकितो जिन जो निकितो त जिन चयसि कमु चई कमु चई हा चई 100 मणु अन्न जो हू जो वियोसि 100 मणु अन्न जो खणी आयो हाणे साईं 100 मणु अन्न जो अचेव हुन बि त फाहो ग़रीबत खां बि ॿधो हाणे साईं सिज उभरियो वरी हुन चयसि जिन त कमु चई कमु चई हा चई मूंखे ₹1,00,000 खपे शाम खे ₹1,00,000 खणी आयो हल हाणे साईं वरी सिज उभरियो त जिन चयसि कमु चई हा चई 100 मेंहनि जो शाम खे 100 मेंहूं काहे आयो हाँ शाबाश हाणे ₹1,00,000 पे थियो 100 पे थियो मेंहूं 100 पे थियो हाणे हिन चयो त हाणे कमु त वियो आहे घणो थी हाणे कमु हिनखे ॾसां छा ज़रूरु मारींदो हिन चयो भला फासायांसि थो सिज उभरियो वरी चयसि कमु चई 100 कोह जा लाह कढ हाणे हिन चयो त फासायांसि झंग में हू जो वियो सो का वंगार करे जिननि ॿिन्हिनि खे वठी 100 कोह जा जेरनि वण जा मूर मथे पांदर हेठि करे आयो वरी सिज उभरियो हुन चयसि त कमु चई वण कढी आई चई ॾिसी आ घोड़े ते चढ़ी हू जो वियो त बराबरि 100 कोह वणनि जा मूर मथे करे छॾिया अथसि बसि हू उॾो जो मोटिया चई हाणे मरंदुसि जेको हेड़ो आहे कमु बि थो करे हाणे बसि मरंदुसि घर वारीअ खे चई त ख़बरूं ख़ैर जूं हाणे दुआ कजां पैसा बि जाम अथई मेंहूं बि जाम अथई 100 मणु अन्न जो बि अथई अलाह खा पई मदी मेंहनि में जाऊं अलाह गंज कंदी साॻियो फाहो थो भला चई छो चई एतिरो मूं वटि कमु कंहिंसे आयो हिनखे करायां मूं वटि कमु न आहे हीअ मुंहिंजो जो कंधो भञे तंहिंखां छो न पंहिंजे हथ सां पाण मरां अदा रसो खणी वञी वण ते चढ़ियो ॾार में वञी रसो ॿधाई वरी वञी कंध में विधाई त साॻियो माण्हू बीठो आहे अचे ॾाढी वारो चई छा थो करी चई फाहो थो ॿधां चई छो चई हाणे कमु पूरो थी वियो आहे हाणे हुनखे कमु ॾसिया कहिड़ो हू जो मारे तंहिंखां पाण थो मरां चई लही आयो चई हाणे हीअं करे ॻोठ में वञी ॾिस त वींडो कारो कुतो आहे चई आहे चई पोइ मालिकनि खां उहो वठी कुतो ॿध ऐं हिनखे चओ त इन जो पुछ सिधो कर हाणे कारो कुतो साईं ॻोठ में जऊं वठिजी आयो हू काहे अचे ॿधाई जिन चयसि कमु चई इन जो पुछ सिधो कर पाड़ खां वठी पुछ जो चोटी वठेसि पुछ सिधो हथु कढे सॻियो वेड़िजी वञे हाणे फाथो हाणे अचे फाथो त सिज जो उभरियो त हुन चयसि पुछो सिधो कई चईं कयांसि ॿियो सिज उभरियो चई पुछ सिधो कईसि अञा कयां बि थो चई एतिरी देरि पुछ सिधो कईसि कमु रहिजी वियो ॿियो उभरे खां मट हाणे पुछ जॾहिं बि हुजे सिधो जे छॾे त पुछ वेंदो सिधो किथां हुजे हाणे ही कक थी पियो उथियो आहे हिनखे अचे पहिरें पियो चई मेंहूं बि ॾियूं अथई
सभु कुझु मौला गंज ॾिनी मूंखे माफ़ी ॾे था वञा चाहे माफ़ी ॾेई वञ हुयो त हू बि जान छॾाइण में अॼु बि चवां थी कल्ह बि चवां थी अदा इहो आहे टुकड़ो नंढड़ो पर मज़ेदार आहे हाँ